जी असां सां तव्हां जान मोहम्मद सखर मां आहियो ऐं सिंध जे हिकिड़े ॿिए छेड़े ते ठटे में महबूब बिरोही बि असां सां गॾु आहे। महबूब, ठटे ज़िले में पोयनि ॾींहंनि में स्कूलनि में कोरोना जा केसिस ज़ाहिर थिया हुया, कुझु इलाइक़नि में केसिस ज़ाहिर थिया, सूरत हाल छा आहे? जी ना साहब, ठटे ज़िले में जेके मकानी मुंतक़िली जा केस आहिनि उहे ॿिया वधणु शुरू थिया आहिनि। ख़ासि तौर ते हाणे जीअं स्कूल खुलणु शुरू थिया त उन खां पोइ स्कूलनि ॾांहुं इंतिज़ामिया जो तवजो ख़ासि तौर ते सिहत खाते जो ऐं फोकल पर्सन जे पारां मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं हुयूं जेके स्कूलनि में जेके ॿार शागिर्द या उस्ताद उन्हनि जी टेस्टूं वठण जो सिलसिलो शुरू कयो वियो, जंहिंमें गुज़िरियल हफ़्ते मकड़ी जे बॉइज़ हाई स्कूल जा ॿ जेके शागिर्द आहिनि उहे उन्हनि जा कोरोना जा केस पॉज़िटिव आया, जंहिंखां पोइ हाई स्कूल मकड़ी खे ॿिनि हफ़्तनि लाइ बंदि कयो वियो आहे। ऐं उन खां पोइ सूरत साम्हूं आई आहे त गुज़िरियल ॾियारे ठटे जे इंतहाई अहम यूनियन काउंसिल आहे सोंडा, उन में ॿ स्कूल आहिनि जंहिंमें उमेद अली सूमरो ऐं हबीब सूमरो ॿ मिडल स्कूल आहिनि। उन्हनि जेके 8-7 शागिर्द ऐं हबीब सूमरो स्कूल जो जेको हेड मास्टर आहे उन्हनि में यानी 8 जेके आहिनि, हिकु उस्ताद समेत 8 ॼणा जेके कोरोना जा पॉज़िटिव साम्हूं आई आहे, उनजी रिपोर्ट मुस्बत आई आहे। ॿिन्ही स्कूलनि जा जेके 8 के 7 शागिर्द जंहिंमें आहिनि, हिकिड़ो उस्ताद आहे, जंहिंखां पोइ ॿिन्ही स्कूलनि खे जेको आहे 2 हफ़्तनि लाइ बंदि कयो वियो आहे। DC ठटो अहिड़े क़िस्म जी परमिशन ॾिनी, जंहिंखां पोइ तइलीम खाते ऐं सिहत खाते पारां लेटर लिखियो वियो, तइलीम खाते पारां बाज़ाब्ता तौर ते ॿिन्ही स्कूलनि खे बंदि कयो वियो आहे। जॾहिं त मकामी मुंतक़िली जे हवाले सां सिहत खाते जे फोकल पर्सन जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं वरितियूं पियूं वञनि, पर ख़ासि तौर ते उनजो वधीक फोकस आहे स्कूलनि ते जिते शागिर्द पढ़नि था ऐं उन हवाले सां SOP जी ॻाल्हि कई वञे थी, पर SOP ते ख़ासि अमल न पियो थिए, छाकाणि जो ख़ासि तौर ते जेके स्कूल हलनि था उन्हनि में सहूलियतूं न आहिनि, फर्नीचर न आहे, ॿारनि खे विहारण जो वॾो आहे, इन करे शिकायतूं साम्हूं अचनि। जेको आहे उहो टूरिस्ट स्पॉट उते जाम आहिनि, आर्कियोलॉजिकल साइट्स जाम आहिनि, दरगाहूं जाम आहिनि, तमामु घणा विज़िटर्स ख़ासि तौर ते कराचीअ मां ईंदा रहंदा आहिनि। उते छा माण्हुनि जी आमद जारी थी वई आहे? उते SOPs आहिनि, को सैनिटाइज़र गेट्स इन क़िस्म जो को इंतज़ाम थी सघियो आहे? ना साहब, बिल्कुलु जीअं ई जेका लॉकडाउन ख़तमु थियो उन खां पोइ पब्लिक प्लेस खोलिया विया, तफ़री मार्ग खोलिया विया। मकली आहे, ठटे जो तारीख़ी मार्ग मकली ऐं कींचर आहे, ठटे जी शाहजहान जामिया मस्जिद आहे, बंबोर आहे, ॿिया तारीख़ी मार्ग आहिनि। उते वॾे अंग में माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे, पर उते कंहिं बि क़िस्म जी को बि जो SOP जो ख़्यालु नथो रखियो वञे। एसि ताईं जो माण्हू जेके अचनि था उहे मास्क बि यूज़ नथा कनि। ॿियो का बि पुछा करण वारी जेका आहे टीम न आहे, इंतिज़ामिया उन ते SOP ते अमल कराइण में न मुकमल तौर ते नाकाम रही आहे। साॻी तौर ते नादरा जूं जेकॾहिं ऑफिसूं आहिनि उन्हनि ते इहा साॻी रश जेका आहे एहसास मर्कज़ सेंटरनि ते उहा साॻी रश बरक़रार आहे। पब्लिक प्लेसिस ते तमामु घणी रश हुजे थी, पर उन्हनि ते जेको आहे SOP ते अमल न पियो थिए ऐं खुलेआम SOP जी भॼकड़ी थींदे नज़र अचे थी। जेकॾहिं इंतिज़ामिया जो फोकस थोरो घणो आहे त उहे स्कूलनि ते आहे या जेके उस्ताद आहिनि या शागिर्द आहिनि उन्हनि जूं टेस्टूं करायूं वञनि थियूं या उन्हनि ते जेको आहे कोशिशि कई वञे थी त उहे SOP ते अमल कनि, पर मजबूरी तौर ते आम जेको आहे कार वहिंवार आहे उहो रवां दवा आहे, उन हवाले सां SOP ते को बि अमल न थी रहियो आहे। महबूब, तव्हां असांखे जॉइन कयो। डॉक्टर साहिब, तव्हां ॻाल्हि पे कई लाइफ स्टाइल जी, न महबूब उहा ई ॻाल्हि पे कई त मौसम जी तब्दीलीअ सां गॾु जान मोहम्मद ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे त लाइफ स्टाइल बदिलबो। असां वटि घर घटि आहिनि, हिकिड़े कमरे में 5-5, 8 माण्हू सुम्हनि था, दरियूं बंदि हूंदा, पोइ ज़ाहिर आहे उते इन्फेक्शन ट्रेवल थिए थो, वायरस ट्रेवल थिए थो। पोइ हीअ बाज़ारूं ऐं स्पॉट खुलियल आहिनि, उन सां मौसम सां गॾु छा अहिड़ो वरी ख़तरो मौजूदु रहे थो। ऐं कमु जेको टेक्निकल साइड ते कमु हुयो वैक्सीन जो ऐं हिन जो, उहो किथे पहुतो? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त छाकाणि त जॾहिं मौसम तब्दील थींदी यानी कोल्ड वेदर इज़ फेवरेबल वेदर फॉर ऑल वायरसिस इन्फेक्शन, जंहिं मंझि हीउ कोरोना बि अची थो वञे हलियो। तंहिंजे करे असां वटि जेके अॻियां 2 महीना आहिनि, ऐं सम्झां थो त उन मंझि जेका सर्दी जी लहर जेकॾहिं आई ऐं माण्हू कमरनि में ऐं घरनि में ऑफिसनि में बंदि थी विया हलिया, दरियूं कोन खोलींदा, दरवाज़ा कोन खोलींदा, त हिकिड़ो त इहो लाइफ स्टाइल जो जेको तब्दीली आहे इहा इन खे हथी ॾींदी। ॿियो वैक्सीन 15 हींअर आहिनि जेके 3rd ट्रायल में जा आहिनि या 3rd फेस ऑफ ट्रायल में आहिनि, माना वॾे खां वॾे पैमाने ते उन्हनि जी रिसर्च थियणी आहे। जंहिंमें कुझु पाकिस्तान मंझि बि चाइना जी वैक्सीन आहे ऐं ॿियूं कुझु वैक्सीन्स आहिनि जेके लाइन में लॻल आहिनि। त उहे उमेदु आहे त उहे वैक्सीन्स ईंदियूं, पर WHO उन में इहा हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त
त सभिनी ग़रीब मुल्कनि खे अलाए उहे पहुचंदियूं या न पहुचंदियूं ऐं उन जा मिसाल इहे आहिनि त वॾनि मुल्कनि तक़रीबन पंहिंजा ऑर्डर्स जेके आहिनि हिकु अरब वाइल्स जा उहे हिन खां अॻु में पैसा जमा कराए छॾे सां पाकिस्तान जो बि कोऑर्डिनेशन हुयो पर हुन सां इंडिया जो बि हुयो त इंडियंस वठी वरितो आहे त 1 अरब वायरल्स पंहिंजे मुल्क लाइ ठाहींदासीं। बिल्कुलु पर इन खां सवाइ बि जेके ॿिया मुल्क आहिनि अमीर मुल्क आहिनि UK आहे USA आहे तक़रीबन उन्हनि इहे पाकिस्तान वरी कवर ठाहियो आहे चाइना वारो जेको उहो इंतज़ाम चाइना इहा हिकिड़ी ॻाल्हि सुठी कई आहे त कोवैक्स WHO हिकिड़ो इदारो ठाहियो आहे जंहिंमें उहे सभु माण्हू जंहिंमें चाइना बि हाणे शामिलु थियो आहे उन्हनि इन्हनि चयो आहे त असां ग़रीब मुल्कनि ताईं वैक्सीन पहुचाईंदासीं ऐं जीअं तव्हां ॿुधायो त वैक्सीन ते बि ऐं कोरोना ते दुनिया में बि पॉलिटिक्स आहे रुॻो पाकिस्तान में कोन्हे। ऐं सम्झां थो उनखे